नाज़रीन ते ब्रेकिंग न्यूज़ आवाज़ शेयर कंदालूं। फॉरेन फंडिंग केस में पीटीआई सेनेटर सैफुल्ला न्याज़ी ऐं पीटीआई जे बानी मेंबर हामिद खान के एफआईए गिरफ़्तार करे वरितो आहे। एफआईए पीटीआई जे बुनियादी मेंबर हामिद खान के गिरफ़्तार करण जी तस्दीक करे छॾी आहे। इमरान खान जे वेझे दोस्त तारिक शफ़ी जी कराची वारी रिहाइशगाह ते छापो हयो वियो आहे। पुलिस 2 मोबाइल फ़ोन बि तहवील में वठी छॾिया आहिनि। एफआईए मूजिब हामिद खान के वारिस रोड ते वाक़िआ ऑफिस में गिरफ्तार किया पियो आहे। ख़बर अवां शेयर कई पिया। फॉरेन फंडिंग केस में पीटीआई सेनेटर सैफुल्ला न्यासी ऐं पीटीआई जे बानी मेंबर हामिद खान के एफआईए गिरफ्तार करे वरितो आहे। एफआईए पीटीआई जे बुनियादी मेंबर हामिद खान के गिरफ्तार करण जी तस्दीक बि करे छॾी आहे। ख़बर के हवाले से नाज़रीन वाक़िआ आगाह कंदालूं। फॉरेन फंडिंग केस में पीटीआई सेनेटर सैफुल्ला न्याज़ी ऐं पीटीआई जे बानी मेंबर हामिद खान के एफआईए गिरफ़्तार करे वरितो आहे। एफआईए पीटीआई जे बुनियादी मेंबर हामिद खान के गिरफ़्तार करण जी तस्दीक करे छॾी आहे।